एक सवालिए जो सवाल पूरो करण लाइ भाउ बसंतराम योगेश्वर खीमनाथ स्वामी ऐं संदन शेवकन ऐं हम असरनि जी महफ़िल मतल हुई। इहो टाइम संझा खां पोइ जो हो। महाराज भाउ बसंतराम सदाईं योगेश्वर जिन जी हाज़िरीअ में रहंदो हो। उन ॾींहुं भाउ बसंतराम पाण कचहरीअ लाइ योगेश्वर खीमनाथ साहिब जिन खे आसन ठाहे ॾिनो ऐं ॿियनि प्रेमियुनि जूं जायूं पिणु भाउ बसंतराम पाण साफ़ करे ॾिनियूं हुयूं। योगेश्वर साहिब जिन जी रिहाण रुतल हुई त उन रिहाण में शहर जो को रहाकू शख़्स आयो ऐं योगेश्वर साहिब खे अर्ज़ु कयाईं त साईं मां तमामु मिसकीन माण्हू आहियां ऐं नियाणियूं बि वॾियूं थी चुकियूं अथमि ऐं मूं वटि एतिरो पैसो न आहे जो पंहिंजो गुज़र सफ़र ऐं नियाणियुनि जो शुभ कार्ज कयां। तंहिं लाइ ए नाथ मुंहिंजी मदद करियो। सवालीअ जो इहो सुवालु ॿुधण खां पोइ योगेश्वर साहिब भाउ बसंतराम खे हुकुम कयो त तुम इसको कुछ दो। तंहिं ते भाउ बसंतराम अर्ज़ु कयो त साईं मां पाण मोलाई मुड़ुसु आहियां। बाक़ी जेको आश्रम में टको पैसो मिलियो हो उन जो प्रसाद ऐं अगरबत्तियूं वग़ैरह वरितियूं अथमि। योगेश्वर साहिब वरी हुकुम कयो त नहीं, तुम्हारे पास अभी भी जो कुछ है वो इसे दे दो। तंहिं ते भाउ बसंतराम दिलि में सोचियो त साहिब जिन फरमाइनि था त शायदि कुझु हुजेम। तंहिं लाइ भाउ बसंतराम वरी पंहिंजनि खीसनि जी झड़ती वरिती पर मंझांनि टको बि न निकितो। इहो लकाउ ॾिसी योगेश्वर साहिब वरी फरमायो त महाराज बसंत अपने तकिए के नीचे देखो। भाउ बसंतराम चयो त साईं विहाणो मूं पाण रखियो आहे, इन हेठां कुझु बि न आहे। वरी हुकुम थियो त तुम देखो तो सही। भाउ बसंतराम विहाणो खयों त ॾिसनि त विहाणे हेठां नोटनि जा अंबा लॻा पिया हुआ ऐं पोइ वरी हुकुम थियो त ये सब इस सवाली को दे दो। हुकुम जी तामील थी ऐं उहो सवाली योगेश्वर जी जय जयकार कंदे मढ़ीअ मां रवानो थियो ऐं वेठल प्रेमी संत जी इन्ही कृपा ते ॾाढा ख़ुशि थिया। संतनि जे सदके मिट्टी मां बि सोन थियो पवे। बोलो सतगुरुदेव ॾाॾे खीमनाथ स्वामी की जय।